बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। हमारी सी रहिया आहियो टाइम न्यूज़ जो प्रोग्राम व्यूज़ टाइम। आवां आहियां महताब अली नूर। नाज़रीन, अॼु हिकु ॾुख भरी ख़बर सां व्यूज़ टाइम प्रोग्राम जी शुरूआत कयूं था ऐं डेफिनेटली अॼोको प्रोग्राम जेको आहे उन नाले वारे अदीब ऐं सिंध जे घण घुरे गुल हसन कलमती जे नाव कयूं था। सिंध जो घण घुरियो हिकु वधीक सिंध परस्त अदीब तारीख़दान दानिश्वर जेको आहे उहो अॼु असां खां विछड़ी वियो आहे। सॼी सिंध हिन वक़्तु सोग में वरितल आहे। गुल हसन कलमती कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे। मशहूरु नामियारो तारीख़दान हुयो। उन केतिरा ई शाहकार किताब लिखिया जिन खे मञता मिली ऐं ख़ासि तौर ते गुल हसन कलमती जो लिखियलु किताबु जेको सिंध जी मारवी उन जो अंग्रेज़ी में तर्जुमो बि थियो आहे ग्लोरी ऑफ द ईस्ट जे नाले सां। गुल हसन कलमती साहब खे ॿुधायो पियो वञे त सिंध जे जेके क़बीला आहिनि उन्हनि ते, सिंध जा जेके ॿेटा आहिनि, इवन पखी आहिनि, उन्हनि ते हिकिड़ो मख़सूस उबूर हासिलु हो ऐं हू जेको आहे न सभिनी मामलनि ते हिकु गहरी नज़र रखंदो ऐं वॾो ॼाणू क़िस्म जो माण्हू हो, जंहिंजे करे अॼु सॼी सिंध उदास आहे। गुल हसन कलमती खे भेटा पेश कंदासीं। प्रोग्राम में जेके महिमान असां सां गॾु आहिनि दानिश्वर नसीर मेमन साहब, प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब। इन्हनि सां गुल हसन कलमती जे मामले ते ॻाल्हाईंदासीं। ऐं ॿियो वरी अहम मामिलो इहो बि आहे त वफ़ाक़ी हुकूमत ऐं पंजाब हुकूमत पारां ऑपरेशन ज़मान पाक जी तयारी जेका आहे उहा तेज़ कई वई आहे ऐं पंजाब जे निगरान इतलात वारे वज़ीर अयाज़ मीर अॼु प्रेस कॉन्फ्रेंस करे बाज़ाब्ता कुझु तफ़सील शेयर किया। हुनजो चवणु हो त 30 खां 40 जेके दहशतगर्द आहिनि जेके 9 मई जे वाक़िअनि में मुलविज़ हुआ उहे ज़मान पार्क में तरसियल आहिनि ऐं जेकॾहिं PTI 24 कलाकनि जे अंदरि इन्हनि दहशतगर्दनि खे असांजे हवाले न कयो त पोइ असां ज़मान पार्क ते चढ़ाई कंदासीं, कार्रवाई कंदासीं। हुननि जो चवणो त 3400 जवाबदार गिरफ़्तार थी चुका आहिनि ऐं 200 जे लॻभॻि 254 केसिस बि दाख़िल थिया आहिनि। अयाज़ मीर साहब इहो बि चयो त फ़ैसिलो थी चुको आहे त दहशतगर्दनि जो ट्रायल फ़ौजी अदालतुनि में थींदो। उनखां पोइ वरी सुसमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब हिकु डिघी प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं मरियम औरंगज़ेब साहिबा बि साॻियूं ॻाल्हियूं दोहिरायूं। हुनजो चवणो त इमरान ख़ान फ़ौजी जेके मिल्कियतूं आहिनि उन्हनि खे नुक़सानु पहुचायो। उहो अॻु ई चई चुको त जेकर उनखे गिरफ़्तार कयो वियो त पोइ उनजो रद्दअमल ईंदो ऐं हुनजो चवणो त फ़ौजी मिल्कियतुनि ते हमिलो कंदड़नि ख़िलाफ़ बि आर्मी एक्ट तहत कार्रवाई थींदी। इहे 2 मौज़ू आहिनि ऐं हिन ॿिए टॉपिक ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असां ख़ुसूसी दावत ॾिनी आहे। ब्रिगेडियर रिटायर्ड आहिनि साद मोहम्मद साहब, उहे असांखे जॉइन कंदा। नसीर मेमन साहब, अवां खां शुरूआत कयूं सर। सिंध जो हिकु घण घुरियो तारीख़दान गुल हसन कलमती अॼु असां खां विछड़ी वियो आहे। वॾो लॉस आहे सिंध जे लाइ। नसीर साहब माइक अनम्यूट करियो जी। मुंहिंजे ख़्याल में त गुल हसन बिल्कुलु विछड़ियो कोन्हे ऐं गुल हसन जहिड़ा माण्हू न विछड़ंदा आहिनि, न मरंदा आहिनि, न मोकिलाईंदा आहिनि। इहे रुॻो हिकिड़ी पंहिंजी शिकिल बदिलाईंदा आहिनि। मुंहिंजी नज़र में हुनजी ज़िंदगीअ जो ॿियो सफ़र जी शुरूआत जो ॾींहुं आहे, हुनखे हुन लाइ सुठियुनि तमन्नाउनि जो इज़हार करणु घुरिजे। ख़ूबसूरत ज़िंदगी आहे इहा जेका तव्हां हिकु मक़सद लाइ गुज़ारियो ऐं उन मक़सद लाइ गुज़ारींदे उन ज़िंदगी जी पुॼाणी कयो। इन खां वधीक ख़ूबसूरत ऐं शानदार ज़िंदगी थी नथी सघे। ऐं अहिड़नि माण्हुनि लाइ इहो उस्ताद बुखारी चयो त जो सिंध जीआरींदो सो जीअंदो रहंदो। तो मां ज़ाती तौर सम्झां थो त गुल हसन ऐं गुल हसन जहिड़ा ॿिया कई समय माण्हू जिन समाज लाइ पोरियो कयो आहे, सचाईअ सां समाज लाइ जाकोड़ियो आहे, हिकु सफल जीवन गुज़ारियो आहे ऐं पंहिंजी इल्मी फ़िक्री लेगेसी बि छॾे विया आहिनि। इहो बि मां थोरो डिस्टिंक्शन करणु चाहींदुसि। हिकिड़ा तमामु शानदार ज़बरदस्त माण्हू हूंदा आहिनि, निहायत ई नेकीअ वारा कमु कंदा आहिनि, फ़र्दनि जे लाइ, कुटुंबनि जे लाइ, पंहिंजे कुटुंबनि लाइ, ॿियनि लाइ। उन्हनि जी बि वरी अहमियत आहे, उन्हनि जो बि मर्तबो आहे। पर मां सम्झंदो आहियां त जेके माण्हू समाज लाइ इल्मी ऐं फ़िक्री पोरियो कनि था, जेके ईंदड़ नसलुनि लाइ दग ठाहे था वञनि, उन्हनि जो मक़ाम अञा बि थोरो मथां हो। सो गुल हसन जहिड़ा माण्हू असां भागवंद आहियूं जो असां हुनजा दोस्त रहियासीं। मां ऐं डॉक्टर अयूब, मुंहिंजो ख़्यालु आहे हाणे महीने ॾेढ थी वियो हूंदो, डॉक्टर साहिब सां गॾिजी उन्हनि जी असां तबियत पुछणु, चङ भलाई पुछणु घर बि वियासीं। तॾहिं निस्बतन तबियत थोरी बहितर हुई। पर बहरहाल इहो ज़िंदगीअ जो सफ़र आहे ऐं माण्हू, मां इन नतीजे ते ज़ाहिर आहे असां सभु ज़िंदगीअ जे हिन सफ़र खे ॾिसूं पिया, रोज़ु ॾिसूं था। बिल्कुलु तमामु सर। प्यारा ऐं मुहबत कंदड़ माण्हू अचनि था ऐं हलिया था वञनि। पर इहा शइ ईअं ई आहे, इनखे ईअं थियणो आहे। अञा ताईं उनखे को मज़हब, को साइंस, का अक़ीदो इन शइ खे रोके त सघियो न आहे।
थी सघे थो अॻिते हली का दुनिया में साइंसी ईजादूं इन जो को हल कढनि, पर अञा त न आहे। तो इन हक़ीक़त खे तस्लीम कंदे मां ज़ाती तौरु सम्झंदो आहियां त माण्हुनि जो जीअं अचणु हिकु मामूल आहे, तीअं माण्हुनि जो वञण बि मामूल आहे, उनखे ईअं ई क़बूल कजे। ताराज़ी इहा आहे त समाज लाइ छा करे वियो माण्हू। तो मुंहिंजे ख़्याल में गुलशन एॾो घणो कुझु करे वियो जो न रुॻो असांजे हिन हमअसर पीढ़ीअ लाइ, पर ईंदड़ कई पीढ़ियुनि जे लाइ हुनजो कमु, हुनजी ज़िंदगी रहंदो, हुनजी हयात रहंदो। हू सदाईं हिकु ख़ुशबू तीअं घुलंदो रहंदो, सिंध जे घिटियुनि में, सिंध जे बनियुनि में, सिंध जे शहरनि में, असांजे दिलयुनि में, ईंदड़ नस्लनि जे दिलयुनि में सदाईं ज़िंदा रहंदो ऐं ज़िंदा आहे। बिल्कुलु ठीकु सर, बहितरीनु लफ़्ज़नि जी भेटा ॾिनी अवां। डॉक्टर ईब शेख साहब, जीअं नसीर मेमन साहब चयो त गुलशन कलमती असांखां विछड़ियो न आहे, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जेके लिखणियूं लिखियूं, जेके किताब लिखिया, जेका रहनुमाई कई सिंध वासियुनि जी, उन जी सूरत में हू असां सां हमेशह गॾु ई रहंदो। अवां छा कमेंट कंदव सर इन लॉस ते? हा, महताब हिन प्रोग्राम खे हिन नमूने तरतीब ॾियण जी महिरबानी, ऐं तव्हांजे टीवी चैनल जी बि महिरबानी जो सिंध जे हिन इंतिहाई शानदार इंसान खे तव्हां भेटा ॾियण लाइ इहो मौज़ू चूंडियो आहे। गुलशन कलमती 1957 में ॼाओ ऐं अॼु 3:15 बजे अधु राति जो गुज़ारियो। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त गुज़िरियल 5-6 महीननि खां बीमार हो। हुनखे गले जी कैंसर हुई, जंहिंजे करे हुनजो जेरो ऐं हिकु हफ़्ते खां हुनजा गुर्दा ॿई हुननि कमु छॾे ॾिनो हो। पोइ हिकु हफ़्ते खां हुनखे डायलिसिस थींदी हुई, ऐं 2 ॾींहं अवल हुन पंहिंजे तीमारदार कादिर बलोच खे चयो, लाला गेम इज़ ओवर। पोइ सम्झी वियो त जिस्मानी तौरु जुदा थो थिए। गुलशन सां असांजो 5-6 साल सिधो, गहरो ऐं मुसलसिल लाॻापो रहियो, ऐं अमेरिका खां वठी सॼे पाकिस्तान ताईं जेके बि माण्हू गुलशन कलमती खे सुञाणनि था, ऐं उन्हनि समूरनि माण्हुनि सां गॾु जेके बि हुन कचहरियूं कयूं उन्हनि में मौजूदु बि रहियो आहियां। ख़ुदि आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान गुज़िरियल 2 महीननि में गुलशन खे इस्पताल मां घुराए बि जेके भेटाऊं पेश कयूं आहिनि, उहे आर्ट्स काउंसिल जे ख़ुदि तारीख़ जा वॾे में वॾा प्रोग्राम आहिनि। ऐं तव्हांखे हैरत थींदी त जॾहिं सिंध लिटरेचर फेस्टिवल में गुलशन कलमती आयो त उहो त स्टेज ते मॉडरेटर चवंदो ताड़ी वॼायो, ताड़ियुनि जी आजा कयो, फलाण कयो। माण्हू सभु गुलशन जीअं आयो इहे सभु उथी बीठी। दिली तौरु हिकिड़े माण्हू जी इज़त हुजे, उहा गुलशन कलमती। ॿियो अचे आर्य जाम जो वण मंझां वास, हुनखे ही जेके बि सिंध तोड़े बलूचिस्तान उन समूरनि पेचरनि में हिकिड़ो वास ईंदो हो, उनजी तहक़ीक़ लाइ उहो थी खड़ो थियो। ऐं पोइ जनाब प्रोफेसर रुफ़मान गुल पालारी हुजे, या यूनिस ख़ासकेली हुजे, या हुनजा ॿिया ख़ुदि बदर बुड़ो, ख़ुदि पंहिंजो अनवर पीरज़ादो, इन क़िस्म जा जेके जाखोड़ी माण्हू आहिनि जेके वार जी बि खल लाहे ऐं तहक़ीक़ कनि त वार जे अंदरि छा आहे। गुलशन कलमती उहो माण्हू हो। हुनखे कराची जॾहिं ख़तरे में महसूसु थी त हुन 4 कम कया। मिसाल, हुनजी कचहरी थी जनाब रसूल बख़्श फलीजे साहब सां, त फलीजे साहब खे चई त मां कंहिं बि पार्टी जो न, पर तव्हांजो हमदर्द थी कमु कयां। जी, पोइ बहिराणियुनि में हुन अवामी तहरीक जो कमु कयो। हुन खां पोइ हुनजी मुलाक़ात थी मरहूम जनाब अब्दुल वाहिद आरिफ़त साहब सां। पोइ जनाब अब्दुल वाहिद आरिफ़त सां गॾिजी हुन कमु कयो। पोइ हुनखे सुतत छॾे ॾिनो। पोइ वरी जॾहिं डॉक्टर कादिर मक्सी त वरी उनखे जॉइन कई, ऐं उनजे नाले सां, उनजे सियासत सां हुन ॻोठनि में माण्हुनि जी ॿधीअ लाइ इलाही कमु कयो, पर पोइ उनखे बि छॾे ॾिनो। पोइ हुन कमु कहिड़ो कयो, उहो ई कयो त हिकिड़ो किताबु लिखियईं। ऐं महताब साहब कराची सिंध जी मारुई, इहो हिकिड़ो किताबु आहे, 1200 पेज किताबु, जंहिंमें कराची जी हिकु हिकु देह जेका आहे उहा आङुरियुनि जे हिन पोपनि ते हुनखे यादि, हिकु हिकु देह। असां वटि कादू मकरानी बदमाश हो, पर हिन तारीख़ खे सिधो करे
ऐं कादू मकरानी जेको मेवा शाह में दफ़न थियल आहे उनखे उनजी हीरोइज़म तौरु पेश कयो त उहो हीरो कीअं। असां वटि जेके बि विशनदास राय जहिड़ा माण्हू ऐं जेके बि माण्हू जिन कराची खे आबाद कयो, जिन NED कॉलेज ठाहियो, जिन सिंध मदरसो ठाहियो, जिन DJ साइंस कॉलेज ठाहियो, जिन कराची रेलवे स्टेशन ठहिराई, जिन कराची जो पोर्ट ठहिरायो, उन्हनि समूरनि सिंधियुनि पारसियुनि ऐं जेके ॿिया मेमण हुआ जी उन्हनि सभिनी जी तारीख़ साम्हूं रखी ऐं कराची जा अॾींदड़ या आर्किटेक्ट्स ऑफ कराची जे नाले सां हुन किताब हिकिड़ो लिखियो। तव्हां कराची सिंध जी मारवी जंहिंजो तर्जुमो अंग्रेज़ी में कराची द ग्लोरी ऑफ द ईस्ट जनाब अमजद सिराज मेमण साहब कयो आहे, जेको अॼुकल्ह VC आहे, सिराज साहब जा फर्ज़ंद आहिनि ऐं वाइस चांसलर आहे जिना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी में। अवां हैरान थींदव त उन किताब जे अंग्रेज़ी छापे अचण खां पोइ जेको सिंध जा गुलशन कलमती हो उहो सॼी दुनिया में कराची जी तारीख़ खे सिधो करण वारो अकेलो माण्हू साबित थियो। ऐं कराची जो हिकिड़ो ॿियो वॾो माण्हू आहे आरिफ हसन साहब, जी उहो टाउन प्लेनर आहे, फर्स्ट क्लास, उनजी हिकु हिकु शइ ते नज़र आहे। उन ॾींहुं गुलशन जे शान में जेको प्रोग्राम थियो तंहिं ते चई त हीउ इर्तिका जी स्टडी सर्किल में वेहंदो, पोइ हीअ ॻाल्हियूं कंदो, पोइ असां हिनखे सम्झो त जीअं लोक अदब में लोक विज़डम शामिल आहे ऐं ॿाहिराड़ी जा माण्हू ज़हीन थियनि था, हीउ बि ओतिरो ई ज़हीन हूंदो, उन खां मथे का बि ॻाल्हि कान्हे। पर चई हीअ ॻाल्हि यादि कजो, नोट कजो, नसीर साहब, इनाम साहब, तव्हां बि ॿुधिजो, आरिफ हसन साहब चयो त गुलशन कलमती पाकिस्तान जो पहिरियों शख़्स आहे जंहिं हेरिटेज खे कल्चर सां ॻंढे ॾेखारियो ऐं असांखे इहा ख़बर पोइ पई त हेरिटेज ऐं कल्चर जो रस्तो ऐं वास्तो कहिड़ो आहे। पोइ असांखे ख़बर पई त पाकिस्तान में क़ौमुनि जा मसइला कहिड़ा आहिनि, माण्हुनि जा मसइला कहिड़ा आहिनि। असां त रुॻो टाउन प्लेनिंग ते हुआसीं, पर हिन असांजे दिमाग़ जी प्लेनिंग ई तब्दील करे छॾी। जी आरिफ चए त हीउ मूंखे गुरु सॾींदो आहे, पर असल ॻाल्हि इहा त हाणे हीअ असां सभिनी जो गुरु थी चुको आहे। डॉक्टर कलीम लाशारी हुजे, मोहतरम आसमा इब्राहिम हुजे, बदर अबड़ू साहब हुजे, अनवर पीरज़ादो मरहूम हुजे, अवां नाला खणो, या रुखमान गुल पालारी, अॼु मां हुनजे वियोसि जनाज़े में। जी डॉक्टर साहब 2000 माण्हू हुआ जिन खां कंहिं बि सियासी माण्हूअ जो तहज़ीम ऐं इन ज़ाब्ते ऐं इंतिज़ाम सां तव्हां जनाज़े निमाज़ न ॾिठी हूंदी ऐं हुनजे कुल्हे वठण वारी रस्म न ॾिठी हूंदी। कीअं हुनजा माण्हू कुल्हे कांदी थिया, कीअं हिकु हिकु माण्हू हुनजे क़बर जे मथां मिटी पे हारी ऐं पंहिंजो हिसो पे वंडायो। हू जिस्मानी तौरु असांखां धार आहे, पर हुन जेके कम कया आहिनि, 9 किताब हुनजा शाया थिया आहिनि जी ऐं 9 किताबनि जो जेको मवादु आहे, ऐं हुनजे भाउरनि सां, हुनजी न्याणी आहे माइना, या हुनजी घरवारी आहे, या हुनजा भाइर आहिनि, ऐं उन्हनि सां तमामु वेझो आहियां। ऐं मूं उन्हनि खे अॼु बि चयो त गुलशन खे मरी वियल न सम्झो, ऐं गुल जो जेको बि मवादु आहे उहो सभु नसीर साहब सवेर ॻाल्हि पई कई त ख़ुदि कल्चर डिपार्टमेंट खे, सिंध गवर्नमेंट खे उहो सॼो मवादु सहेड़े ऐं छपाइणु खपे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त हीउ जॾहिं बीमार थियो त जी डॉक्टर मूं साहब साईं मुराद अली शाह साहब खे चयो त गुलशन बीमार आहे ऐं हुनजी तबियत ख़राबु आहे, त चई तव्हांखे 5 मिंटनि में फ़ोन अचे। पोइ 2 मिंटनि में फ़ोन आयो, हुनजे सेक्रेटरी फयाज़ जतोई साहब फ़ोन करे चयो त फलाणो डॉक्टर फैज़ मंगी उहो असां फोकल पर्सन करे रखियो आहे, जी हुनजी ड्यूटी आहे, 24 कलाक हुनजो फ़ोन अवेलेबल हूंदो। अवां महिरबानी करे को बि कमु हुजे फैज़ खे चइजो, 5 मिंटनि में कमु न थिए त पोइ तव्हां मूंखे या साईं वॾे खे फ़ोन कजो। बिल्कुलु सर, सिंध हुकूमत कोशिशि कई पंहिंजी, बिल्कुलु अॼु अधु राति ताईं
सिंध गवर्नमेंट हुन सां गॾु बीठी ऐं हुन जो मुसलसिल ख़्यालु कयो ऐं जेके बि ख़र्च थियो हुनखे तमामु घणी फिकाई थींदी त हुन वटि ज़मीन जा बजरेबा आहिनि उहे खपाए सघे थो। पोइ मूं गुल हसन खे ॿुधायो त सिंध हुकूमत पंहिंजो फ़र्ज़ु पूरो थी करे ऐं सिंध हुकूमत तो ते को थोरो नथी करे, तो बिल्कुलु असां सभिनी खे अहसान कयो आहे। डॉक्टर साहब, अवां जेका ॻाल्हि कई न, ख़ूबियूं त अणगणियूं आहिनि, पर जीअं अवां चयो त गुल हसन कलमस्ती अहिड़ो त माण्हू हो जंहिंजी फिंगर टिप्स ते उनखे सिंध जी शख़्सियतुनि, ॿेटनि ऐं पखियुनि, उनखां पोइ क़ब्रिस्ताननि, सिंध जी कुॾ कुड़िछ जी मालूमात जेका उहा फिंगर टिप्स ते उन माण्हूअ वटि हुई, ऐं जंहिंजे बारे में हुन सां ॻाल्हायो। आख़िरी ॻाल्हि थो कयां, आख़िरी ॻाल्हि त हू जेॾो पढ़ियल हो न, जेतिरो पढ़ियल हो जी ओतिरो नेठो, ओतिरो डाउन टू अर्थ हो। ऐं मूंखे सादो चवणु इंसान ॾियो, दोस्त माण्हू हुयो सर, बिल्कुलु। ऐं मूंखे हीअ ॻाल्हि चवणु ॾियो त सॼी सिंध ऐं सॼे पाकिस्तान में हर पढ़ियल ऐं घणे पढ़ियल माण्हूअ खे ईअं नेठो थियणु खपे जीअं गुल हसन कलमती। ठीकु सर, डॉक्टर यूब शेख साहब। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, अवां कीअं लफ़्ज़नि जी भेटा पेश कंदव सर गुल हसन कलमती साहब? महिरबानी महताब। लतीफ़ जो हिकिड़ो बैत आहे त जा भूई पेरे मुंहुं सा भूई मथे सजणे, धिंग लटबा धूड़ में उभे ॾिठा सूं, ॾींहं मिड़ियो ई ॾूं उथी लोच लतीफ़ चए। गुल हसन कलमती जीअं डॉक्टर अयूब हुनजे पूरे सफ़र जी कथा जेका ॿुधाई, जी त उन हिसाब सां तालुकदारी इन सॼे सफ़र में उन शुरू वारे दौर खां रही। हुनजी धरती सां मोहबत ऐं पंहिंजे माॻ वथाणनि सां शुनासाई जी इंतिहा इहा हुई जो हू इन सॼे सफ़र में जहिड़ो कि हू पाण ख़ुदि हिकु दास्तान हो, ऐं उहो अहिड़ो दास्तान जेको हुन पंहिंजे किताबनि में बि उनखे लाथो, पर बज़ाते ख़ुदि हुनजी ज़िंदगी हिकिड़ी वॾी जीवन कथा आहे। ऐं गुल हसन महताब रुगो हिकिड़ो हिस्टोरियन या माॻनि ते, कराची ते या सिंध ते हुनजे ज़ातियुनि पखी पखण ते तहक़ीक़ करण वारो या लिखण वारो न हो, पर अमली मैदान में बि हू हर वक़्तु अॻियां रहियो। उहो चाहे ॿिटे बलदियाती निज़ाम वारो उनजे ख़िलाफ़ जदोजहद हुजे, या कराची जे किन ॿिए ज़मीनुनि जा मामला हुजनि, उहो बहरिया टाउन हुजे, या ॿियूं जेके बि उते वालारूं थियनि थियूं उहे हुजनि, या उन खां पोइ सिंध एक्शन कमेटी जा जेके बि प्रोग्राम हुजनि, उन में हू उनजो बाक़ाइदे अमली तौर ते हिसो रहियो। ऐं हुन पंहिंजी उन सॼे शऊर ऐं शुनासाई खे उन अमल सां बि ॻंढियो। न त अमूमन ईअं थींदो आहे त हिकिड़ा माण्हू जेके लिखण पढ़ण जे कार वहिंवार सां रहनि था, उहे पाण खे अमली ज़िंदगी में सम्झनि था त असांजी इहा ई बसि अमली ज़िंदगी आहे, ऐं बाक़ी जेको कुझु थिए थो उहो वरी ॿिया के कनि। पर हू उन अमली तौर ते रस्ते रोड ते माण्हुनि सां बि गॾियो रहियो, ऐं उनजी भेट ॿी जेका कजे, ऐं सम्झां थो अॼु जे दौर जो भेरूमल जे मुक़ाबले जो हुयो। हुन जा जेकॾहिं 40 किताब आहिनि त हिन जा 9 किताब, ऐं 9 ई किताब हिन सिंध जे माॻनि ते, ऐं ख़ासि करे कराची, ऐं कराची बल्कि कोलाची खणी चइजे उहो, ऐं उनजी सॼी जेका ज़ातियुनि खां वठी करे, उनजे आबादियुनि खां वठी करे, उनजे फ्लोरा ऐं फाउना, माना जेके आबी ऐं ज़मीनी वण टिण ॿूटा ऐं पखी पखण थियनि था, उन्हनि ते सभिनी ते उनजी इलाही गहरी जेका आहे असां मुतालियो हुयो। अहिड़ा माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि। बिल्कुलु ठीकु सर। ऐं जीअं पर उस इल्मु एक गिरफ्तारी को जी इस तरह आहे इशू इहा बनाया गया कि जैसे हक़ीक़त जेको आहे सो इल्मु जेकॾहिं जंहिं वटि ईंदो आहे त उन माण्हूअ में निमाणाई ऐं निवड़त पैदा थींदी आहे। जंहिं माण्हूअ खे इल्मु आकड़ ऐं उनजी गर्दन में किली हणी छॾे, उन माण्हू खे आलिम नथो चई सघिजे। उन माण्हूअ खे कंहिं बि वक़्त जे उन ज़ालिम हाकिम सां त भेटे सघिजे थो, बिल्कुलु पर सर। उनखे आलिम वक़्तु नथो चई सघिजे। ऐं ही गुल हसन कलमती अहिड़े ई क़िस्म जो हिकिड़ो माण्हू हुयो जंहिंखे पंहिंजे इल्म, शऊर ऐं सम्झ न रुगो निवड़त ऐं न्याज़मंदी सेखारी, पर हुन पंहिंजे धरती ऐं माण्हुनि सां हुनखे ॻंढे छॾियो। हुन सॼे इन तर जे जंहिं बि माण्हूअ जी का तकलीफ़ हुजे, उनखे हू पंहिंजी तकलीफ़ करे उन सां हमेशह ॻंढियल रहियो। पोइ चाहे उन इलाइक़े जे
आबादियुनि जा मसइला हुजनि या सिंध जा क़ौमी मसइला हुजनि, उन सभिनी ते गुल हसन सभिनी सां गॾु गॾु रहियो। गुल हसन कलमती खे आउं सम्झां थो असां वटि अञा ताईं उन क़िस्म जी हक़ीक़त में चइजे त ही वेझड़ में जेको प्रोग्राम थियो उन में त उनखे उनजो थोरो घणो चइजे त उनजी शुनासाई कराई वई, पर जेतिरो हक़ीक़त में सॼी सिंध में उनजी उहा थियणु खपे पज़ीराई, जी उहा एतिरी न थी सघी आहे। जॾहिं त असां वटि ॿिए पासे हिकिड़ा अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके ॿ चार अख़बारी कालम लिखी ऐं सॼे सिंध जे अंदरि दानिशवरी ऐं दानिशमंदी जो ताज सिर ते पाए उन्हनि जो सभिनी जो शहनशाह लॻा वतंदा आहिनि, पर हिन माण्हू जे एतिरे ख़िदमत ऐं पोरे जे बावजूदि उनखे एतिरी पज़ीराई न मिली ऐं हाणे शायदि उहा उनखे पज़ीराई रुॻो ॾेह में न पर परॾेह में बि उन खां वधीक मिलंदी। जी ऐं जीअं डॉक्टर अयूब जेका उनजे तर्जुमे जी ॻाल्हि कई त इहा वाकई उनजो किताबु जेको आहे कराची जे बाबति उनजे सॼी हिस्ट्री प्री पार्टीशन ऐं उनखां बल्कि टालपुरनि जे दौर खां वठी करे ऐं अॼु जे दौर ते उनजा सॼा जेके माग मकान आहिनि उनजो जहिड़े तरीक़े सां गुल हसन कलमती जाइज़ो वरितो आहे ऐं उनखे जेको कलमबंद कयो आहे, जी अहिड़ो शायदि ई कंहिं कयो हुजे। ऐं इहा हक़ीक़त आहे त जेको माण्हू उन धरतीअ जो हूंदो आहे, जेको उन इलाइक़े जो हूंदो आहे, उनखे उहो विरसो तारीख़ी विरसो रुॻो न लॻंदो आहे, पर उनखे पंहिंजो तहज़ीब ऐं तमदुन जो हिसो लॻंदो आहे, जेको उनजे कल्चर सकाफ़त उनजे पंहिंजे अंदर में समायल हूंदी आहे ऐं उहो उनजो नीह जो नातो बणिजी वेंदो आहे। माज़ी में जिन ॿियनि हिस्टोरियंस जेकॾहिं सिंध ते लिखियो हूंदो त उहे मुहक़क़ ऐं तहक़ीक़दान त थी सघनि था जिन किताबनि तां या वाक्यनि तां उन्हनि तां उनखे सहेड़े कलमबंद कयो हुजे, जी पर उन्हनि जे उन सां जेको जीअं रत जो रिश्तो कंहिं सां जुड़ी थो वञे, ईअं ई मिटीअ सां रिश्तो जेको आहे गुल हसन कलमती जो हुयो, जंहिंजे करे हुनजे लिखणनि में तव्हांखे उहा सॼी शइ मुख़्तलिफ़ नज़र ईंदी। तंहिं करे महताब आउं सम्झां थो अॼु जेको गुल हसन कलमती जो विछोड़ो आहे उहो असांजे लाइ तमामु वॾो हिकिड़ो अण पूरो थींदड़ या खणी चइजे त अहिड़ो खाल जेको कॾहिं बि वरी भरिजी न सघंदो, अहिड़ो वॾो खाल आहे ऐं शायदि ई कोई हिनखे भरे सघे, छाकाणि त हाणे जेको बि ईंदो उहो गुल हसन खां अॻिते त का शइ उनखे खणी सघे थो, पर गुल हसन के शयूं जेकॾहिं छॾियूं आहिनि उन्हनि ते शायदि मुश्किल सां ई ईअं को नज़र विझी सघे जीअं गुल हसन उन ते विधियूं। जी मेहता बिल्कुलु ठीकु सर, थैंक यू सो मच प्रोफेसर विक्रम नामभट्टी साहब। जेतिरो ॻाल्हायूं गुल हसन कलमती ते त वक़्तु खुटी वेंदो, पर ॻाल्हियूं असांजूं ख़तमु न थींदियूं। ॿिए टॉपिक ते अचूं था सर। आर्मी एक्ट तहत महताब हिकिड़ी ॿी ॻाल्हि आख़िरी, जी डॉक्टर साहब। हाणे गुल हसन जिस्मानी तौरु हिते कोन्हे पाकिस्तान में, पर बहरिया टाउन में हू ज़मानत ते आज़ादु थियल हो, महिरबानी करे हुनजो बहरिया टाउन जो केस त ख़तमु कजो। त ज़रूरु कोशिशि कंदासीं, जेके इक़्तिदार धणी आहिनि या जेके केस ख़तमु करणु चाहींदा उन्हनि ताईं अवांजो इहा ॻाल्हि जेका आहे प्रपोज़ल इहो ज़रूरु पहुचाईंदासीं। नसीर अहमद साहब, अॼु पंजाब जे इतलात वारे वज़ीर अयाज़ मीर साहब प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं हुन वाज़े चई छॾियो त इहो फ़ैसिलो त थी चुको आहे त 9 मई जे विगोड़नि में मुलविस जेके माण्हू आहिनि उन्हनि ख़िलाफ़ आर्मी एक्ट तहत कार्रवाई थींदी, फ़ौजी ट्रायल थींदो ऐं हुननि जो चवणो त 30 खां 40 दहशतगर्द जेके आहिनि उहे ज़मान पाक में तरसियल आहिनि। ज़मान पाक जेको आहे उहो हथियारबंद जथनि जी पनाहगाह आहे। उन खां पोइ मरियम औरंगज़ेब बि अहिड़ी ॻाल्हि कई। आर्मी एक्ट बज़ाहिर फ़ौजियुनि ते बग़ावत वारा मामला, जासूसी करण वारा मामला, इन्हनि मामलनि में लागू थींदो आहे, पर सिविलियंस ते इहो केस कीअं लागू थींदो सर? ऐं प्लस में वरी इन जी शफ़ाफ़ियत ते बि काफ़ी सवाल उथनि पिया। गुज़िरियल बि अवां राय ॾिनी हुई त जेकॾहिं इहो मिसाल क़ाइमु थी वियो त पोइ सुभाणे केर बि बची न सघंदो ऐं कंहिं ते बि इन जो इतलाक़ थी सघंदो, त बंदि कमरनि में थींदड़ ट्रायल्स जेके आहिनि उन्हनि जी शफ़ाफ़ियत ते बि सवाल उथनि पिया। इंसानी हक़नि जी भञकड़ी बि इन्हनि खे करार ॾिनो पियो वञे सर। जेके खुलियल कमरनि में ट्रायल थियनि था उन्हनि जी शफ़ाफ़ियत कान्हे त बंदि कमरनि ते छा ॻाल्हायूं। सो इंसाफ़ वारे मामले ते जेतिरो ॻाल्हायूं ओतिरो घटि थींदो, रोज़ पिया ॻाल्हायूं। इम्पॉर्टेंट शइ जेका मूला ॻणतीअ जोगी आहे उहा आहे त छा ज़मान पार्क ते को ऑपरेशन थींदो, ऐं तव्हां हिन इम्कान खे हाणे रद्द नथा करे सघो, छो त ख़ान साहब जेका गिरफ़्तारीअ वक़्तु ही गुस्ताखियूं थियूं आहिनि
ऐं उन में हाणे सची ॻाल्हि आहे त इहा का ढकल छुपियल ॻाल्हि कान, हुनजे पार्टीअ जा अहम अॻुवाणनि जूं वीडियोज़ अचनि पे थियूं जेके माण्हुनि खे चिटनि लफ़्ज़नि में चई रहिया त हीउ कयो। इहो न आहे त पोइ भली चवे त एजेंसियुनि जे माण्हुनि करायो, पोइ अधु पार्टी एजेंसियुनि जी अथसि, हिन जो मतिलबु आहे पोइ नाला खणी चवे त फलाणा फलाणा एजेंसियुनि जा आहिनि, मां अॼु खां कढी छॾिया। जी सर। पोइ त हुनखे ईअं चवणु घुरिजे, उहो अध खां वधीक पंहिंजे वर्करनि खे बि ॾिसोन थो करे इहो चई, ऐं ॿिए पासे चए थो त जेकर मूंखे वरी ॿधंदो त वरी ईअं थींदो। तो माना वरी मूंखे ॿधंदो त वरी एजेंसियूं मुंहिंजे हक़ में बाहियूं ॾींदियूं। ख़ान साहब खे को पतो नथो पए, हूअं बि घटि पतो पवंदोसि त मां ॻाल्हायां छा थो, ऐं मूंखे कहिड़ी ॻाल्हि करणु घुरिजे, कहिड़ी ॻाल्हि खे पाण ई कंट्राडिक्ट थो कयां। पुराणनि वीडियोज़ ते त नथा वञूं, रुॻो हिकिड़ी तकरीर जे अंदरि कंट्राडिक्शन्स हेॾा थी विया अथसि। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त ख़ान साहब खे हाणे एग्ज़िट जो प्रॉब्लम आहे, जॾहिं करे ॿिनि क़िस्मनि जा मामला हूंदा। जॾहिं तव्हांखे एग्ज़िट खपंदो आहे त या तव्हां मिंथ मिड़ करे एग्ज़िट ॻोल्हींदा हो, या पोइ सवली सिंधीअ में चइबो आहे त थूना हणी अॻियां किथां फिटी ठाहे निकिरण जी कोशिशि कंदा आहियो। ख़ान साहब जीअं त हठेलो माण्हू आहे, तंहिंजे करे हुनजी कोशिशि आहे त थूना हणी सभु कुझु ड्राए पट करे मां किथां निकिरी सघां। जी। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त इहा शइ जेकर अॻियां वधे थी ऐं इहा ऑपरेशन जी शिकिल ते इख़्तियार करे त इहा ॾाढी ख़राब ॻाल्हि थी वेंदी, छो त ऑपरेशन जो मतिलबु आहे त तव्हां एक्सपेक्ट करे सघो था त हिकिड़ो ॿियो मॉडल टाउन रिपीट थी वञे। ज़ाहिर ख़ान साहब पंहिंजा माण्हू त हथ में हाणे हवाले कोन कंदो, हुकूमत जॾहिं चए थी त वटि माण्हू लिकल आहिनि त पोइ हुनजो मतिलबु इहो आहे त सुभाणे असां चढ़ाई कंदासीं, उहो अॻे ई गोलेरियूं बंदूकूं अॻे भेरे खयो वेठा, जॾहिं रुॻो अञा वारंट पे तामील कराया विया। ख़ान साहब त कमाल जी शइ आहे न, रुॻो वारंट तामील करण लाइ ईंदड़नि ते इहा असर करे छॾियो। तो जेकर अहिड़ी कंदो बि त ऑपरेशन जहिड़ी ईंदी त हुन में रतो छाइण जो ख़तरो आहे, ऐं इहा ॾाढी ख़तरनाक ॻाल्हि थींदी। तव्हां हिनखे इहो बि ॾिसी सघो था त ख़ान साहब जी जेका ज़मान पार्क जी सिक्योरिटी आहे, असां हुन पख्तूनख्वा घुराई आहे। उनजो हिकिड़ो ॿियो बि नतीजो निकिरी सघे थो त इहो हिकिड़ो ॿियो एथनिक कलर बि इख़्तियार करे वञे, जेकॾहिं का ब्लड बाथ ख़ुदा न ख़ास्ता थिए थो त मुंहिंजे ज़ाती ख़्याल में त इन नौबत खे अवॉइड करण जी ज़रूरत आहे। इन इंतिहा ते शयुनि खे वञण खां बचाइण जी ज़रूरत आहे। न इहा हुकूमत खे लाभ मिलंदो, न मुख़ालिफ़ तुर खे। हुकूमत जेकर चए थी त हुन वटि 30-40 दहशतगर्द लिकियल आहिनि त सभ खां पहिरियों ऐलानिया तौरु उन्हनि जा नाला पधरा करे छॾे त ही फलाणो अलफ़ बे ते, उन में ज़रूरु इनाम शेख ऐं इनाम भटीजा बि ऐं अयूब शेख जा नाला बि हूंदा, उहे बि भली हुन में विझनि, पर नाला पब्लिक कनि त दुनिया खे ख़बर हुजे न ॻाल्हि कंहिंजी था कयो। ईअं अंधी FIR वांगुरु ईअं चई छॾियो 30-40 ॾींहं पोइ उन ते तव्हां एक्ट करणु लॻो, इट कुड बी वेरी डेंजरस। ऐं पोइ तव्हां अदालत जे थ्रू उन्हनि जा या जेको कानूनी तरीक़ो आहे उन्हनि जा वारंट कढायो। लीगलिटीज़ जी कंप्लायंस थिए, इमरान ख़ान खे उहो फॉर्मल नोटिस वञे, 24 कलाकनि जे नोटिस जे चकर में हरू भरू माना उभारियाई में अची कंहिं ख़राब नतीजनि तां न वञणु घुरिजे। उन्हनि जा प्रॉपर पोइ वारंट निकिरनि। उहे अॼु बि ख़ान साहब वटि वारंट ख़बरंदा आहिनि, नेब जा तमील थी सघिया अलाए न, हुनखे वारंट बि न हुआ, जी। रुॻो हुनखे पेश थियण जे लाइ चयो, उहो बि वसूल न पिया कनि। त मुंहिंजो ख़्यालु आहे त ख़ान साहब बि कॾहिं त अदालत हुनखे चयो, जंहिं ॾींहुं हुनखे अदालत ख़ुशामदीद ऐं भली करे ऐं भली करे वञो वारा ख़िताब ॾिना, उन ॾींहुं बि हुनखे चयो वियो त तावन कजो। इहो मूंखे यादि आहे त किथे सेंटेंस लिखियल आहे फ़ैसिले में त तव्हां नेब सां सहकार कंदा। तो जेकर तव्हां हुननि जे सुभाणे अपील थियण वारो जेको नोटिस आहे उहो ई नथा वठण लाइ तयारु थियो त पोइ सहकार कहिड़ो आहे। बिल्कुलु त सर। पोइ इन मामले में हुकूमत खे घुरिजे त समूरियूं कानूनी हुजतूं पहिरें पूरियूं करे, इन खां अॻु जो उते सुभाणे गाॾियूं पहुचनि, उन खां अॻु जो उते शेलिंग थिए, उन खां अॻु जो का फायरिंग थिए, कानूनी तक़ाज़ाऊं पूरियूं कनि, अदालत खे इन्वॉल्व कनि, कुझु बि कनि त सुभाणे उन एक्शन जे पुठियां जेकर ख़ुदा न ख़ास्ता का सूरत हाल ख़राब थिए थी त पोइ उहा लीगल प्रोसेस मां थियल हुजे, न की इन करे जो मां या तव्हां अज़्यूम था कयूं त फलाणा टेररिस्ट उते वेठा आहिनि। ऐं ख़ुदि ख़ान साहब खे सोचणु घुरिजे त जेकर ॻाल्हियुनि जा दर त बंदि थी आहे, जी। पर जेकर इहा बि दर तव्हां बंदि कंदो, ऐं जेकर वाक़ई के माण्हू अक्यूज़ जो नहीं, तव्हां चओ था टेररिस्ट अंदरि इंडक्ट कया विया, असांजा माण्हू न आहिनि, त पोइ जे उन्हनि ते वारंट आहिनि त उनखे हैंडओवर कयो। अदालत हूअं ई काफ़ी सखावत सां ॾिए थी ज़मानत। ऐं इहा ॻाल्हि ठीकु आहे, तव्हां ॿधे अंग में हज़ार माण्हू ॿधी था अचो, पोइ उते तव्हां वटि एविडेंस कान्हे, अदालत छॾींदी। अॼु बि इलाही सारनि माण्हू खे अदालत छॾियो आहे, छो त तव्हां हुनखे रुॻो प्रिकॉशनरी उनखे छा चवंदा आहिनि, उन्हनि खे तव्हां नज़रबंदि कयो या तहवील में वरितो। जी।
तो लीगलिटीज़ जे थ्रू वेंदा त घटि में घटि रतो छाण जो अंदेशो घटिजी वेंदो, पर इहो ॿिन्ही धुरनि खे करिणो पवंदो, हिकिड़ी धुर जे करण सां कोन थींदो। तो मां ज़ाती तौरु सम्झां थो त पाकिस्तान जंहिं क्रिटिकल सिचुएशन मां गुज़रे पियो, अॻे ई शयूं ॾाढियूं ख़राब थियल आहिनि ऐं ख़ान साहब जेके पुठियनि ॾींहंनि में हुनजे हामियुनि हिन जे चवण या पंहिंजे चवण ते जेको बि कयो उनजे नतीजे में किथे त इहो तइ थी चुको आहे त सेखत त हुनखे अचणी आहे। ज़ाहिर आहे एॾी वॾी शइ इग्नोर त कान थींदी, मां त नथो सम्झां। बिल्कुलु सर। उनखे वधीक एतिरो पर हॉरिबल न बनाइजे, एतिरो कॉम्प्लेक्स न बनाइजे जो शयूं संभालण खां निकिरी वञनि ऐं मुल्क खे को वॾो नुक़सानु थिए। बिल्कुलु सर, हिकु त क़ानूनी हुजतूं पूरी थियणु तमामु ज़रूरी आहे। ॿी मां ॻाल्हि कई त जेकॾहिं इनाम भट्टी साहिबु या अयूब शेख साहिबु या मुंहिंजो नालो आयो कंहिं लिस्ट में त असांखे इमरान ख़ान जी अॻुवाट जेको को क्राइम थियो बि न आहे उनजी ज़मानत न मिलंदी, असां ज़मानत खां बि महरूम रहिजी वेंदासीं। सर ॻाल्हि ॿोली इस वक़्तु वधायूं था, ब्रिगेडियर रिटायर्ड साद मोहम्मद साहिबु असांखे जॉइन कयो आहे, पाण डिफेंस एनालिस्ट आहिनि ऐं उन सां गॾु दिफ़ाई जेके मामला आहिनि उन ते तमामु गहरी नज़र रखनि था। अस्सलाम वालेकुम सर, साद मोहम्मद साहब। वालेकुम सलाम। जी जी वालेकुम सलाम। बहुत शुक्रिया सर, आपको वेलकम कहते हैं प्रोग्राम में। आपसे रहनुमाई ये लेना चाहेंगे कि आर्मी एक्ट 1952 बेसिकली है क्या, इसके अंदर क्या चीज़ें शामिल हैं, और दूसरा ऑफिशियल सीक्रेट्स एक्ट जो है 1923 गालिबन, ये जो एक्ट है ये आया है ब्रिटिश कॉलोनियल के दौर से। बरतानवी जो इंतज़ामिया थी वो बरे सगीर में ये कानून लेकर आई थी। ये बेसिकली सिविलियन कानून है, तो ये दोनों जो कवानीन हैं वो सिविलियंस पर किस तरह लागू होते हैं सर? देखिए जी, पाकिस्तान को जितने भी पाकिस्तान के वो कवानीन जिसमें कोई जुर्म सरजद हो जाए, चाहे वो सिविल चोरी है या कत्ल है, ये इसको सिविल, और या पे है वहां से भाग गया है, भगोड़ा हो गया है, या छुट्टी ज्यादा गुजार ली है, ये मिलिट्री ऑफेंसेस हैं। तो वो इनको कानूनी शक्ल देता है कि आप उन पाकिस्तान आर्मी के वो जो अफसर हैं या जेसीओ है या जवान है, वो इस एक्ट के नीचे आता है। आर्टिकल 2 जो है वो इस एक्ट का वो ये देता है कि कौन कौन से लोग जो हैं वो इस आर्टिकल के नीचे आते हैं और उनको उनके ऊपर मुकदमा चल सकता है, उनको सजा मिल सकती है। इसमें आर्टिकल 2(1)(d) है जी, वो बहुत ज्यादा अहमियत रखता है, क्योंकि इसमें वो है कि कोई अगर पाकिस्तान के खिलाफ सबोटाज करे मिलिट्री इंस्टॉलेशंस को, वो इसके वो उसके बाद पाकिस्तान आर्मी एक्ट लागू हो जाए, चाहे वो सिविलियन है, चाहे वो गैर मुल्की है, हिंदुस्तान का शहरी है, अफगानिस्तान का शहरी है, जिसका भी है, पाकिस्तान का शहरी है और वो सिविलियन है जी, तो उसके ऊपर आर्टिकल 2(1)(d) लग सकता है, सबोटाज अगेंस्ट मिलिट्री इंस्टॉलेशंस। दूसरा ये है कि दुश्मन के लिए काम करना, दुश्मन को मालूमात फराहम करना, इंटेलिजेंस मालूमात फराहम करना, वो भी इसके जुमरे में आता है। तो ये जो है आर्टिकल 2(1)(d) ये उन लोगों के ऊपर लागू हो जाता है कि अगर मैं किसी फौजी तनसीबात के ऊपर हमले में मुलव्विस हूं और मैं फौजी नहीं भी हूं तो मेरा कोर्ट मार्शल हो सकता है। ऑफिशियल सीक्रेट एक्ट जो है ना वो सिर्फ फौजियों पे लागू नहीं है, वो तमाम लोगों पे लागू है कि अगर आपके पास कोई मालूमात है, ये 1923 में जो है, ये जो पाकिस्तान आर्मी एक्ट है ये भी जो है उसकी कॉपी है, जो इंडियन आर्मी एक्ट, ब्रिटिश इंडियन आर्मी एक्ट जो था उसकी ये कॉपी है, और इसको पाकिस्तान की कानून साज असेंबली ने 1952 में इसको मंजूर किया और ये एक्ट जो है वो लागू हो गया है। ऑफिशियल सीक्रेट एक्ट जो है वो तमाम जो लोग हैं कि जिसके पास कोई भी खुफिया मालूमात हो और उस खुफिया मालूमात को जो है वो दुश्मन तक पहुंचाता है, वो उसके ऊपर ऑफिशियल सीक्रेट एक्ट लागू हो जाते हैं, या वो ऐसे कामों में मुलव्विस हो जाता है जो पाकिस्तान की सालमियत को या पाकिस्तान की जो है बाकी सिक्योरिटी उसको थ्रेटन करता है, या उसके ऊपर जो है कोई दुश्मन को या दुश्मन की मदद करता है, तो उसके ऊपर ऑफिशियल सीक्रेट एक्ट लागू हो जाता है। ठीक है सर, ये जो आर्मी एक्ट है इस हवाले से कार्रवाइयाँ जो है इब्तदाई तौर पर वो क्या पुलिस करेगी, गिरफ्तारियाँ क्रैकडाउन जो है वो पुलिस की जानिब से किए जाएंगे, उसके बाद पुलिस उन विक्टिम्स को आर्मी के हवाले करेगी, फिर कोई ट्रायल वगैरह शुरू होगा, तरीक़ेकार इसका क्या होता है सर? नहीं, इसका तो जब मैं ऑफिशियल जो इसका है पाकिस्तान आर्मी के नीचे अगर मेरे ऊपर मुकदमा बनता है आर्टिकल 2(1)(d) के तहत, तो दोनों अरेस्ट कर सकते हैं उसको, कोई फौजी भी अरेस्ट कर सकता है
और उसको पुलिस भी अरेस्ट कर सकती है। फॉर एग्जाम्पल अगर मैं आपको एक मिसाल देता हूँ कि एक सिपाही है जो छुट्टी गया और छुट्टी से वापस नहीं आया, डिजर्टर बन गया, ठीक, तो उसको पुलिस मुतल्लिका थाने को जो है मालूमात फराहम की जाती हैं। वो थाना जो है वो उस बंदे को जेर हिरासत लेती है और उसको फौज के हवाले कर देती है। एक तो तरीकाकार ये है। दूसरा ये भी हो सकता है कि एक फौजी दस्ते को भेजा जाए और उसको जेर हिरासत लेके और उसको वापस लेके आए। वो फौजी कैद में रहेगा और फौजी कोर्ट जो है, मिलिट्री कोर्ट, कोर्ट मार्शल होगा उसका, और मिलिट्री कोर्ट जो है उसको उसके ऊपर मुकदमा चलाएगी। ठीक है सर। ये आर्मी एक्ट के तहत जो भी कार्रवाई होगी, उस कार्रवाई के नतीजे में सज़ा जो है वो क्या हो सकती है, उसमें क्या क्या शामिल है, और उस सज़ा को फिर कहीं चैलेंज भी किया जा सकता है सर? इसके कोई ऑप्शंस हैं? हाँ, इसकी सजा तो मुख्तलिफ वो जो है ना, उसके ऊपर तो अगर उसने क्या उस जुर्म किया है जी, तो वो तो उसके मुताबिक होती है। तो इसमें सजाए मौत भी हो सकती है, उम्र कैद भी हो सकती है, और कम सजा भी हो सकती है। वो उसकी जुर्म की नौइयत के हिसाब से है। हर जो उसके ऊपर जो भी एक्ट का, पाकिस्तान आर्मी एक्ट का सेक्शन लगेगा, उसके अंदर सजाएं साथ दी होती हैं। तो वो पाकिस्तान आर्मी एक्ट में दर्ज है। ठीक है। ये कोई गद्दारी, जासूसी या इस तरह बगावत के जुमरे में तो नहीं आते मामला? फौजी तनसीबात को नुकसान पहुंचाया गया, जलाओ घेराव किया गया, तो इस जुर्म की सजा क्या हो सकती है सर? जो कोर कमांडर का घर है या ऑफिसर्स मेस है या जो भी है, ये फौजी तनसीबात में आता है, मिलिट्री इंस्टॉलेशंस आती है। बिल्कुल सर। इसके ऊपर अगर हमलावर और प्रोहिबिटेड एरियाज है, ममनुआ इलाके, बिल्कुल। हाँ, तो ये पाकिस्तान आर्मी एक्ट उस पर लागू हो जाता है। ठीक है। तो इसके उसको जवाबदार को क्या सजा हो सकती है सर? हाँ, तो मैंने आपको बता दिया ना, वो तो कौन सा सेक्शन लगेगा पाकिस्तान आर्मी एक्ट का, कौन सा सेक्शन लगेगा। तो फॉर एग्जाम्पल अगर उसको कत्ल में पकड़ा गया कि उसने किसी को कत्ल किया है पाकिस्तान के उसको, तो उसको सजाए मौत भी हो सकती है और इससे कम सजाएं भी हो सकती हैं। लेकिन जो वो है, उसकी अपील जो है ना, वो आर्मी चीफ को हो सकती है। और आर्मी चीफ जो है, लेकिन पिछले उसमें जुडिशियल रिव्यू आ जाता है। अगर आपने देखा, जैसे हमने दहशत गर्दों वगैरह को किया था, उनके ऊपर लागू किया था, वो 2 साल का वो जो सनसेट क्लॉज था, वो उसमें जो दहशत गर्दों के ऊपर आता, तो उसमें उन्होंने वो जुडिशियल रिव्यू डाला था कि जुडिशियल रिव्यू हो सकता है। लेकिन अमूमन तौर पे अगर किसी फौजी पे ये लगता है तो उसको मिलिट्री कोर्ट सजा देती है, और अपील एक होता है, अपील ट्राइब्यूनल होता है, जिसको एक मेजर जनरल जो है उसकी सरबराही करता है अपील ट्राइब्यूनल की, उसके पास जाता है, और आखिर में रहम की अपील जो है वो आर्मी चीफ को जा सकती है। ठीक है सर। इन बुनियादी इंफॉर्मेशन और आपकी रहनुमाई गाइडलाइंस के लिए बहुत बहुत शुक्रिया। अब मेरे जहन में एक सवाल आता है सर, इंसानी हुकूक की तंजीमें या ह्यूमन एक्टिविस्ट इस तरह के जो मामलात हैं, ब्रिगेडियर साहब लाइन कटे हुए आए, बड़ी मेहरबानी, ठीक है, बहुत शुक्रिया आपका सर। प्रोफेसर डॉक्टर नाम भट्टी साहब, ॻाल्हि ॿोलां ॿुधी ब्रिगेडियर रिटायर्ड साद मोहम्मद साहब जी। आर्मी एक्ट जो है वो कहते भी लागू थी सके तो, ऐं जेको ऑफिशियल सीक्रेट्स एक्ट है 1923, बेसिकली ब्रिटिश कॉलोनियल दौर जो यो मामलो है, ऐं बरतानवी जेका इंतज़ामिया है उहा नंढे खंड में इहो कानून खणी आई हुई। इहो कानून वरी अहिड़ो आहे जेको सदर मुमलिकत, वज़ीर आज़म, वफ़ाक़ी वज़ीर या कंहिं बि आम माण्हूअ ते लागू थी सके तो। इन जे लाइ वरी कंहिं सबूत जी ज़रूरत बि न आहे, रुगो शक जे बुनियाद ते बि ऑफिशियल सीक्रेट एक्ट तहत कार्रवाई करे सघिजे थी। कीअं पिया ॾिसो अवां हाणे सूरत हाल जेका डेवलप थिए पई, ऑपरेशन ज़मान पाक या इमरान ख़ान जे अगेंस्ट में जेका कार्रवाई थींदी सर? मेहताब, पहिरीं ॻाल्हि त जेका जीअं इन पंहिंजो ॻाल्हि कई, उन में जेको 21D आर्टिकल आहे सीक्रेट एक्ट जो जी, उन जे तहत बि कंहिं बि सिविलियन ते पहिरीं FIR जेका आहे उहा कंहिं बि थाणे ते कटराइणी आहे। उन खां पोइ उनखे जेका जुडिशियल सिस्टम आहे उन में पेश करिणो आहे, ऐं उन जुडिशियल सिस्टम खां पोइ उनखे ट्रायल जे लाइ जनरल फील्ड कोर्ट मार्शल जेका सिविलियन जे लाइ थींदी आहे, उन जो आर्टिकल 30 आहे, उन तहत उनखे उन ई ट्रांसफर करिणो हूंदो आहे, ऐं पोइ उते उनजो ट्रायल थींदो आहे। ऐं उन ट्रायल में बि वरी 10A आर्टिकल आहे उनजो कोई, जंहिंमें फ्री ट्रायल जे लाइ उन माण्हू खे इहो अख़्तियार ॾिनो वेंदो आहे त हू पंहिंजे लाइ कोई वकील बि करे सघे थो, ऐं जेकॾहिं वकील नथो करे सघे त पोइ ख़ुदि फौज जे अंदरि जेके उन्हनि जो सिस्टम आहे, उनजो हिकिड़ो ख़ासि को नालो हूंदो आहे, उहो मूंखां हींअर ज़हन ते नथो अचे, त उन तहत जेको आहे उनखे उहो मुहैया करे ॾींदा आहिनि। पर हिते बुनियादी सुवाल इहो आहे त हींअर ताईं जेके
FIRs वग़ैरह दाख़िल थियूं आहिनि उहे सेक्शन 59 ऐं 60 थियूं जंहिंमें सहूलतकारी जो सेक्शन जेको आहे शामिल आहे यानी जेके बि माण्हू अक्सरियत उन में नामज़द कया विया आहिनि उहे सहूलतकारी जंहिंमें उहे सहूलतकारी में त ईअं त भुटे साहब खे बि उहा फांसी उन सहूलतकारी वारे 59-60 वारे में ई अची चुकी पर ही जेकॾहिं हाणे 59-60 वारे इन सिविलियन एक्ट जेको आहे उनखे उहो कन्वर्ट करे जेकॾहिं आर्मी एक्ट 1923 वारे में 21D जे तहत जेको आहे सो हुन ते केस कनि था त पोइ त इंतिहाई मामिलो संगीन थी वेंदो ऐं उहो कोर्ट मार्शल जेको आहे पोइ उन कंहिं हिकिड़े ते न बल्कि हिननि 3-3.5 माण्हू जेके गिरफ़्तार कया आहिनि उन्हनि सभिनी ते लागू थी वेंदो छाकाणि त हिकिड़ा त थिया उहे जेके उन जाइ वक़ूअ ते मौजूद न हुया ऐं उहे सहूलतकारी में हूंदा जी पर हिकिड़ा जेके तव्हां सबूतनि सां उन माग तव्हां CCTV ऐं ॿियनि वीडियोस जे ज़रिए उन्हनि खे तव्हां पकड़े ऐं गिरफ़्तार करे आंदो आहे त इहो मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो तमामु वॾो शदीद क़िस्म जो बहरान पैदा थींदो ऐं ॿी ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त इहे 3-3.5 माण्हू जेके आहिनि उहे सिंध बलोचिस्तान जा कोन्हनि जिन ते जेकॾहिं ईअं आसानी सां फील्ड कोर्ट मार्शल थी वञे ऐं उन्हनि खे तव्हां सज़ाऊं ॾेई छॾींदव त उते माण्हू तव्हां वटि ख़ामोश रहंदा मुंहिंजे ख़्याल में हिननि जो तादाद थी सघे थो त आख़िर में प्रेशर बिल्ड कंदे कंदे कंहिं महदूद किन माण्हुनि ते वञी पहुचे पर हींअर ताईं जूं जेके ख़बरूं आहिनि उहे इहे आहिनि त विच वारियूं धुरियूं के कोशिशि कनि पियूं 3,500 खां खे वधीक जवाबदार गिरफ़्तार थी चुका आहिनि सर आला क़यादत खां हटी करे मतिलबु जी 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 महताब ऐं हाणे आला क़यादत जे लाइ ख़बरूं इहे अचनि पियूं त कुझु त ऐलान करणु शुरू करे ॾिनो आहे त असां PTI खे ख़ैराबाद चऊं था ऐं कुझु जंहिं वरी ॾींहुं मज़म्मत जंहिं करण बि जमायत शुरू करे खे छॾी आहे जी ऐं जंहिं ॾींहुं जंहिं जमायत खे जॾहिं उहे ख़ासि माण्हू ख़ैराबाद करणु शुरू कनि त इन में सम्झो त हाणे उन जमायत जो बाक़ी मुस्तक़बिल जेको आहे कहिड़ो वञी रहियो आहे त इहा त शइ तइ थी चुकी आहे त इमरान ख़ान जो मुस्तक़बिल हाणे को ख़ासि नज़र नथो अचे पर सूरत हाल एतिरी कंट्रोल्ड कोन्हे जेतिरो असां सम्झूं था उहा अञा ताईं कंट्रोल्ड कोन्हे ऐं इहा बि हक़ीक़त आहे त जेको इमरान ख़ान चए थो त हींअर जेकॾहिं थींदो त थी सघे थो उन खां वधीक कुझु थिए त वाकई बि कुझु थी सघे थो जेको भले थोरो ई हुजे हिकिड़े ॾींहं जे लाइ हुजे पर मामलात ख़राब थी सघनि था जेकॾहिं इहो एॾो सवलो हुजे हा त हींअर मुंहिंजे ख़्याल में पंजाब फ़ौज जे हवाले आहे ऐं पंजाब फ़ौज जे हवाले हुजण जे करे हींअर ज़मान पार्क खां वठी करे पंजाब जो हर इलाइक़ो फ़ौज जे हवाले आहे ऐं फ़ौज आर्मी एक्ट 1923 हुजे जी या 1952 हुजे जंहिंजो वरी कल्ह बि मूं जेको ज़िक्र कयो त अमेंडमेंट्स जेके 2015 में करे उनखे हाणे मुकमिल अख़्तियार ॾिनो वियो आहे त सिविलियंस खे बि कंहिं बि सबब जे करे फ़ौजी उन एक्ट में खणी सघनि था त हू त उन तहत खणी सघनि पिया त हाणे जेकॾहिं हिकिड़ी जमायत जो मुख्य लीडर उनखे जॾहिं तव्हां चओ था त उनजी गिरफ़्तारी जे करे इहो सभु थियो तव्हां 3,500 माण्हू त गिरफ़्तार कया आहिनि पर इमरान ख़ान जी उहा ज़मानत केतिरे ताईं वैलिड रहंदी जेका उनखे सुप्रीम कोर्ट ॾेई छॾी आहे आया उनखे वरी कोर्टूं ईअं ई रिलीफ ॾींदियूं ऐं पोइ फ़ौज ईअं चुप रहंदी या हाणे फ़ौज जेको आहे सो पंहिंजो आर्मी एक्ट ऐं सीक्रेट एक्ट जेको आहे उनखे लागू करे ऐं डायरेक्ट उनखे इंटरवीन कंदी पर जॾहिं मूं जेको ॿुधायो त ख़ुदि उन सीक्रेट एक्ट में 21D जेको आहे उहो चए थो त पहिरीं उनजो FIR सिविलियन में थींदो ऐं सिविलियन जुडिशियल सिस्टम में उनखे पेश कयो वेंदो ऐं उतां उनखे पोइ जेको आहे ट्रांसफर कयो वेंदो केस खे जनरल फील्ड कोर्ट मार्शल ॾांहुं जेको फ़ौज जे अंदरि जेको आहे सो हलंदो हाणे इहा जेका सूरत हाल आहे ऐं सम्झां थो त सूरत हाल ॾाढी ख़तरनाक मोड़ ते पहुतल आहे मुल्क जूं हालतूं जेके आहिनि उहे कंहिं ख़तरनाक सान्हे तरफ़ वधी सघनि थियूं ऐं हींअर ताईं मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे जेको आउं बार बार चवंदो ईंदो आहियां त एमरजेंसी खां सवाइ को रस्तो नज़र न पियो अचे ऐं इहो सभु कुझु शायदि स्क्रिप्टेड इन जे ई करे आउं चवंदोसि छाकाणि त हिकिड़ी एमरजेंसी कंहिंजी ज़रूरत आहे छो ज़रूरत आहे इहे साल ॿिनि खां पोइ वञी करे ख़बरूं पवंदियूं जी त उन जे करे इहो मामिलो इन तरफ़ वधे पियो ऐं इस्लामाबाद में जेके अॼु जूं सरगर्मियूं उन में शिदत सां उन्हनि सरगर्मियुनि में इहा ई शइ हिकिड़ी बहस हेठि आहे त एमरजेंसी जो जेकॾहिं कजे ऐलान त उहो कहिड़े तरीक़े सां ऐं कीअं थी सघे थो जंहिंखे जुडिशरी बि रोके न सघे जंहिंखे प्रेसिडेंट बि रोके न सघे जंहिंखे किथे बि को अवाम बि रोके न सघे ऐं उहो स्मूथली कंहिं तरीक़े सां अमल दरामद थी वञे जंहिंखे का बि किथां बि नफ़ी न थिए जंहिंजे जी करे आउं सम्झां थो त मौजूदा PDM हुकूमत जेका आहे
उहा त कंहिं न कंहिं तरह सां हाणे इन्हनि शयुनि खे लीगल पावर शेयर जे लाइ एतिरो अंडर प्रेशर अची चुकी आहे, जो हुन जेको कल्ह तोहीन पार्लियामेंट जी जेका ॻाल्हि कई आहे, उन सां गॾोगॾु हुननि जेके ॿियूं सभु अख़्तियारात हाणे हुननि खे ॾियण जे हुन ते पहुता आहिनि फैसले ते, त हींअर मूंखे लॻे थो त ख़ुदि हिननि जे हथनि मां इहे सभु शयूं निकिरी वेंदियूं। हाणे कीअं थियूं निकिरनि, कहिड़े पासे थियूं वञनि, इहो सिर्फ़ु चंद ॾींहंनि जो ई लॻे थो त खेल हूंदो। जी मेहता। ठीकु आहे सर डॉक्टर नाम भट्टी साहब। डॉक्टर अयूब शेख साहब, सर कुझु धुरियूं जेके आहिनि बल्कि आमतौर ते तासुर इहो पियो साम्हूं अचे त विगोड़ कंदड़नि ख़िलाफ़ु कार्रवाई त थियणु खपे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे मिल्कियतुनि खे नुक़सानु पहुचाए वियो, पर जुडिशल सिस्टम जेको अॻु ई मुल्क में मौजूदु आहे उन जे पैरेलल वरी हिकिड़ो ॿियो सिस्टम आणण जी बि कोशिशि थिए पई इन आर्मी एक्ट या मिलिट्री कोर्ट्स जी सूरत में। इन ते अवां छा कमेंट आहे सर, इहो जेको कुझु थिए पियो? मिसाल इन खां अवल इन क़िस्म जी ॻाल्हि इन करे न थी जो हिन दफ़े जिन जिन शयुनि जो नुक़सानु थियो आहे जी उन में पाकिस्तान आर्मी जो नुक़सानु शामिल आहे। अॻे नॉन आर्मी जेके बि रिसोर्सिस हुआ उन्हनि जो नुक़सानु थींदो हो, ही पहिरियों दफ़ो आर्मी जो नुक़सानु थियो आहे। GHQ खां वठी कोर कमांडर लाहौर ताईं या मियांवाली में हिकिड़े इंटेलिजेंस इदारे ताईं, उहे सभु जो सभु शयूं जेके आहिनि न उहे वेहण कोन ॾींदियूं। हिकिड़ी ॻाल्हि। ॿियो जेको पंजाब जो आमिर मीर साहब आहे न वज़ीर, इहो फ्रंटियर पोस्ट में असां सां गॾु हूंदो हो लाहौर में रिपोर्ट। हू तॾहिं बि दिलेर हो, तॾहिं बि तहक़ीक़ कंदो हो, अॼु बि दिलेर लॻे थो मूंखे तहक़ीक़ कंदी। हू जेको चए थो त 20-30 जेके अंदरि माण्हू वेठा आहिनि ज़मान पार कनि, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त पाणी बि बंदि करे सघो था, बिजली बि बंदि करे सघो था, गैस बि बंदि करे सघो था, ऐं रसद बि बंदि करे सघो था। कंहिं बि ऑपरेशन खे अवॉइड कयो त उहो बहितर आहे। कंहिं बि क़िस्म जो ऑपरेशन जेको आहे उहो कंहिं बि हवाले सां फ़ाइदो नथो ॾिए। कहिड़ो बि ऑपरेशन खणी अचो न, अमेरिका में खणी अचो, जापान में खणी अचो, फ्रांस में खणी अचो, हिते बि तव्हां ऑपरेशन वारी सूरत हाल पैदा न कयो। हिते सदर पाकिस्तान खे चओ त उहो अंदरि वञी हुनखे चवे त माण्हू ॾे। सदर पाकिस्तान अंदरि सदर खां कमु बि त वठो न। मुल्क जी वॾी में वॾी अथॉरिटी आहे इनाम साहब, तव्हां हुन खां कमु वठो ई कोन था। हुनखां इहो कमु वठंदा, हुनखां इहो कमु वठंदा, एमरजेंसी नाफ़िज़ करण वारो कमु वठंदा न। मीडिएटर ॿिया पैदा कयो ख़ुदि साफ़ ई। ऐं तव्हांजे जेको चपनि ते बार बार अयाज़ अमीर थो अची वञे न महताब, जी सर। उन अयाज़ ॾाढो रेशनल माण्हू आहे। ही आमिर मीर खे बि सम्झाए ऐं हुते वञी पंहिंजे इमरान ख़ान साहब खे बि सम्झाए। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त कंहिं बि माना में ऑपरेशन अवॉइड करे सघिजे थो। असां कंहिं बि ऑपरेशन जे ख़िलाफ़ आहियूं त इन ऑपरेशन जे हक़ में कहिड़ा दलील ॾियूं। नंबर 1। ताक़त जो नंबर 2, इस्तेमालु न थियणु खपे, सही था चओ सर। न कॾहिं बि न थिए। उहो बि ॿी स्टेट ॻाल्हि जे इहा तरफ़ां, मतिलबु स्टेट जे ॿी तरफ़ां ॻाल्हि पंहिंजे इहा ई अवाम ते ताक़त जो इस्तेमालु इहो न थियणु खपे। ॿी ॻाल्हि इहा त ही वक़्तु आहे इमरान ख़ान जे लाइ, ऐं नसीर साहब खे ख़बर कान हुई अॼु नैब जा 3 रुकनी जेके मेंबर विया हुआ ज़मान पार्क, उन्हनि खां उनजे वकील मोहतरमा जेका आहे मिसिस इमरान ख़ान, उन ते जेको नैब जो नोटिस अॼु आयो उहो उनजे वकील अॼु वरितो आहे। इन जो मतिलबु आहे त हिकिड़े हंध ते तव्हां हाणे नोटिस वठणु शुरू कया आहिनि ऐं अदालत तव्हांखे चई बि छॾियो आहे ताउन कजो, तव्हां अदालत जो चयो मञण बि शुरू कयो आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे अदालत खे बि चओ त भाई जेके 30-40 दहशतगर्द वेठा आहिनि इन्हनि खे कढी ॾियो। अदालत शायदि मदद करे, इमरान ख़ान खे बि सम्झाए त वधीक ताउन करे कम वठिबा आहिनि। अदालत चीफ जस्टिस उमर अता बंदयाल खां अहिड़ा कम वठो, हुन खां फ़ैसिला न वठो, सही हुन सर। खां अहिड़ा कम वठो जीअं इमरान ख़ान साहब खे सम्झाए सघे। ऐं हू जीअं त हिक ॿिए जो चयो मञनि था, इन करे शायदि इन में भलाई थी वञे ऐं ऑपरेशन खां बि बची वञूं ऐं 30-40 जेके मुबैना तौर दहशतगर्द वेठा आहिनि अंदरि उहे बि ॿाहिरि अची वञनि। ठीकु आहे सर, वॾी महिरबानी अवांजी डॉक्टर अयूब शेख साहब, थैंक यू सो मच। प्रोफेसर डॉक्टर नाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर, अवांजी वॾी महिरबानी। ब्रिगेडियर रिटायर्ड साद मोहम्मद साहब, अवांजी वॾी महिरबानी, आपका बहुत बहुत शुक्रिया। नसीर मेमन साहब असां सां गॾु हुआ, नसीर साहब अवांजी वॾी महिरबानी।
नाज़रीन, सिंध जो घणो घुरियो गुलहसन कलमती, नामियारो तारीख़दान, अदीब, मुहक़िक़, उहो अॼु अमली तौर ते जिस्मानी तौर ते असां खां विछड़ी वियो आहे। प्रोग्राम जेको आहे उन जे नाले सां असां मनसूब कयो, डेडिकेट कयो गुलहसन कलमती खे, ऐं उन जे लाइ जेके पैनलिस्ट आहिनि, दानिश्वर आहिनि, उन्हनि लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। उन खां पोइ वरी जेके मामला हलनि था पिया आर्मी एक्ट तहत कार्रवाइनि जा, उन ते बि पैनलिस्ट जी राय शामिल कई। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।